जय झूलेलाल। केर बणंदो सियाणो जे अॼु जे एपिसोड में असां सां गॾु आहिनि दक्ष विशाल टोडानी। KG2 क्लास में पढ़ंदा आहिनि, हॉन्डल प्री स्कूल और तिरुपति गिफ्ट हाउस नियर रेलवे स्टेशन गोंदिया में रहंदा आहिनि। अॼु असां हिननि सां खेॾंदासीं केर बणंदो सियाणो। त दक्ष तव्हां रेडी आहियो? हाँ। त घुमायो पहिरियों व्हील। उड़ना, उड़ना खे सिंधीअ में छा चइबो आहे? ऑप्शन चुगण, चुगण, भौंकण, भौंकण, रम। आपको नहीं बोलना है, आपको आंसर बोलना है, सिर्फ आंसर बुधाइजो। हाँ, चुगण, भौंकण, रंभण, उडामण। उडामण। उड़ना खे सिंधीअ में छा चइबो आहे? उडामण। राइट आंसर। अगला क्वेश्चन, सेकंड व्हील घुमाओ। 14। तव्हांजो क्वेश्चन आहे चंबो, चंबो छाखे चइबो आहे? ऑप्शन सूंड, सिंग, पंजा, पुछ। चंबो, चंबो, चंबो चंबो छाखे चइबो आहे? ऑप्शन सूंड, सिंग, पंजा, पुछ। पंजा। राइट आंसर। हाणे चंबो ये चवंदा आहियूं न असां सिंधीअ में, यानी पंजो। चलो सेकंड व्हील घुमाओ। वन। तव्हां, तव्हां सिंधी लफ़्ज़ जो अर्थ छा आहे? हम, वह, आप या वे। तव्हां सिंधी लफ़्ज़ जो अर्थ छा आहे? तव्हांखे असां हिंदी में छा चवंदासीं? हम, वह, आप या वे। हम। तव्हां 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 शब्द खे हिंदी में छा चईंदासीं? मां। हम, वह, आप या वे। हम यानी असीं। असीं चवंदासीं। तव्हांखे छा चवंदासीं? न, तव्हांखे पतो कान्हे, इनखे चवंदासीं आप। चलो ग़लति जवाब। सेकंड क्वेश्चन, घुमायो व्हील। नेक्स्ट व्हील कयो। नंबर 10। स्पैरो, स्पैरो मीन्स हिंदीअ में चिड़िया। चिड़िया खे सिंधीअ में छा चइबो आहे? चिड़िया ॾिठी अथव चिड़िया, हुनखे सिंधीअ में छा चइबो आहे? ऑप्शन मोर, कांव, झिरकी या गिज। मोर, कांव, झिरकी या गिज। स्पैरो, स्पैरो मीन्स चिड़िया, चिड़िया के सिंधी में छा चइबो आहे? मोर, कांव, झिरकी या गिज। नथो अचेव? अगलो क्वेश्चन केॾो? इनजो राइट आंसर आहे झिरकी। झिरकी। चिड़िया मीन्स झिरकी। झिरकी। हाँ, हाणे याद रखजो। वरी नेक्स्ट क्वेश्चन घुमायो। 6। दबली, दबली कहिड़े भांडे खे चइबो आहे? घाघर, बड़ा डिब्बा, बोरा या छोटी डिबिया। दबली, दबली छाखे चवंदासीं? ऑप्शन छोटी, घाघर, बड़ा डिब्बा, बोरा या छोटी डिबिया। बड़ा डिब्बा। फिर से बोलो। दबली कहिड़े भांडे खे चइबो आहे? घाघर, बड़ा डिब्बा, बोरा, छोटी डिबिया। छोटी डिबिया। छोटी डिबिया यानी दबली। बड़ी दबिया यानी दबो। राइट आंसर क्या है? छोटी डिबिया। छोटी डिबिया। हाँ, आखिरी आंसर। चलो आखिरी क्वेश्चन।
रुकेगा ही नहीं। थ्री Three. देखो मैं नाम नहीं देखा। क्वेश्चन पीले रंग के सिंधीअ में छा चइबो आहे? क्या? पीले रंग के येलो कलर को सिंधी में क्या बोलते हैं? नीलो ऑप्शन नीलो हेड्रो, अच्छो, गाढ़ो, नीरो। हेड्रो, अच्छो, गाढ़ो, नीरो। गाड़ो गाढ़ो यानी लाल। पीले कलर के सिंधी में छा चईंदास? नीला हेड्रो, हेड्रो अच्छो, गाढ़ो, हेड्रो नीरो। हेड्रो। हेड्रो राइट आंसर। तालियां। अॼु दक्ष सां गॾु असां हिकु प्रार्थना वठंदासीं, प्रतिज्ञा कराईंदासीं हुन खां। जेको मां चवंदुमि उहो तव्हांखे चइणो आहे। सिंधियत जो नारो असां बुलंद कंदासीं, सिंधियत जो नालो असां बुलंद कंदासीं, हमेशा घर में सिंधी ई ॻाल्हाईंदासीं। हमेशा घर में सिंधी ॻाल्हाईंदासीं। ज़ोरदार तालियूं। हे तव्हांजो इनाम। अॼु जे हिन प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि डिवाइन लाइफ्स, नियर प्रेम प्रकाश आश्रम, सिंधी कॉलोनी, गोंदिया। असां सिंधी, असांजी ॿोली सिंधी, अचो त मिली करे असां पंहिंजी सिंधी संस्कृतीअ जो झंडो बुलंद कयूं। इन ई वीचार सां गॾु असांजो वीडियो शेयर कयो, लाइक कयो। जल्दी मिलंदासीं हिकु नए होनहार सुहिणे ॿार सां। तेसिताईं जय झूलेलाल।